माता मुर्स माणू हामा मुर्स माणू साल था मुर्स कत्ल साल रूपोश का बि गिरफ्तारी अमल में न आई पुलिस जांच करे रही है हल भा क़यामत जी निशानी आ ॿियो हकीम हिम्मत अलीअ जो ऐलान मज़लूम मुर्स हाणे मज़लूम न रहंदो हकीम हिम्मत अलीअ जी हिकड़ी फकीअ सां गिदड़ जहिड़ा गेदी मुर्स शींहं जहिड़ा दिलेर थी वेंदा शर्तिया इलाज फ़ाइदो न थिए त पैसा वापसि मज़लूम मुर्स हिन नंबर ते राब्तो कर नंबर यार हे त नंबर त मुंहिंजो ॾिठल वेठल थो लॻे नालो बि हकीम हिम्मत अली भई वाह वाह थी वियो हाणे ॾिसां त राणी कहिड़ी कीअं थी मस्तियूं करे नंबर मिलायांसि थो जे आहे पाण वारो यार पोइ त सही वञी जा सत ख़ैर लो अरे हेॾे हिम्मत अली कॾहिं खां वठी हकीम थियो ही अरे मां तुंहिंजो यार पुराणो आशिक अली कंधार मुर्स नमूनो न करी मजू मजू न चेतो कर मां ज़ाल जो मजू न आहियां हा कंधार मुर्स आहियां अरे एतिरा ॾींहं यार नज़र ई न आहे अॼु अख़बार में इश्तिहार पढ़ियमि नंबर बि लिखियल हो वञी करे फोन कई त मैं अचु न मूं वटि घर बाबा 2-3 महीना न मां चवां थो त सुभाणे अचु मां तुंहिंजो इंतज़ार कंदुसि ॾिस हाणे मां हाणे न ॿुधंदुसि यार ऐं पुराणो हुजत कई त मैं जवाब न ॾे मूंखे हा अच्छा मां तुंहिंजो इंतज़ार में वेठो हूंदुसि न हा हाणे ॾिसां त यार राणी कीअं थी नखरा करे हिन जो मस्तियूं सभु ख़तमु हकीम हिम्मत अली ज़िंदाबाद मां मुड़ुस कंधार पर केरु इज़त करे ई कोन थो लॻे थो हाणे ईअं थींदो सजन आया भली आया सोहणनि जो सलामी थिया राहुन में गुल विछाए कदमनि जो त सलामी थिया सजन आया भली आया सोहणनि जो सलामी थिया बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है चरी अॼु मुंहिंजो यार हकीम हिम्मत अली मूंसां मिलण ईंदो घणो करे त पोइ कहिड़ो दुबईअ मां थो अचे दुबईअ मां अचे या पाकिस्तान मां अचे यार सां मिलण थो अचे ख़ुशी त थींदी न मां इन जे करे गीत ॻाईंदो रहंदुसि बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है मेरा तूं पंहिंजो कमु कर न तोखे लाचार आहे भला जीअं मुंहिंजो यार ईंदो न त बसि मां हणंदुसि छा अकुल थी मां मूंसालो आहियां तूं माई आई मुर्स माण्हू आहे हा मुर्स माण्हू हिन जहिड़ा बि मुर्स माण्हू था थियनि ज़ाल लाइ हिकु गानो नथो निकिरे न बाक़ी बहल फूल बलठाओ मेरा महबूब आया है लख बिस्मिल्लाह कया सद बिस्मिल्लाह कया खेर सां पीरी आया खुशीअ जा दुहल वगा दर ते दिल नचे दिल ख़ुशीअ आशिक इहो तो ॿुधाए छोरे जो तौर पियो कराई तो एॾो ख़ुशि पियो नज़र अचे अरे हकीम साहब पहिरियों दफ़ो असांजे घर आयो हुई मुंहिंजी दिलि ख़ुशि थी वई आहे दिलि चवे थी मां हरू भरू बि नचां खां बि नचां अचो पहिरें चक्कर में एॾो ख़ुशि आहीं त ॿिनि चक्करनि में त केतिरो ख़ुशि अचो हकीम अची वियो मेलो मची वियो रंग रची वियो बिस्मिल्लाह इहो छा नालो त या कहिड़ा ख़ुशि आहीं न मजू इब्ने मजू हकीम अकुल कर मुझे घर में मुझी बेइज्जती खराब न कर छा हीरे लाया अरे अदा हाकू तूं अदा आए ॾाढी ख़ुशी थी मूंखे भली करे आए मुंहिंजी दिलि ठरी मुंहिंजूं अखियूं ठरियूं पर मूंखे इहो ॿुधाए त तूं चांहि पीअंदे या मानी खाईंदे दादी ॻाल्हि ॿुधो पहिरियां चांहि पीअंदुसि पोइ खणी मानीअ खे बि ॾिसूं था
ने मानी खाई मथा चाय पी पिया मुंहिंजी मर्ज़ी चांहि पिया मानी खावां पहिरियां चांहि पियंदुसि। हाँ हकीम तू ही मर्जी जो मालिक है। अगे में चाय पी आगे में मानी खाई या बिनी का जवाब नहीं वो तुझी मर्जी है। अदा हाकू रहियो तो ॿुधाए अॻे त तूं खपाईंदो है लालू वारी लारीअ में छोला अॼुकल्ह छा थो करे? अदी लालू वारी बस जी ॻाल्हि था कयो। लालू वारनि बस उहा खपाए छॾी। बेरोज़गार वेठो हुयुमि सोचियुमि त छो न इहो हिकमत जो धंधो कजे। पोइ हकीम थी वियुमि ऐं इन धंधे में अॼुकल्ह कमाई कुझु चङी आहे। रानी जीअं चवंदा आहिनि कोयल जी हरीड़ त मां पसारी थी वियुसि सो हिन ग़रीब बि वॾी महिनत करे वञी हिकमत जो इम्तिहान पास करे हाणे पाण खे हकीम सॾाए दुकान खोलियो वेठो आहे। वाह वाह अदा ॾाढी ख़ुशी थी ॿुधी करे। पर अड़े चरिया खरिया बुरियो महिमान आयो आहे को क़िस्मत सां उथी वञी चांहि करे अच न। तूं कुल कर न मुड़ुस जी बेइज़ती थी ख़राब करी। महिमान आया हुनजे साम्हूं त इज़त कंदी कर न। ऐं वञा थो हाणे ठाहे थो अचां ऐं 2-3 कोप थो ठाहियां। छा पियो चए मुड़ुस माण्हू आहियां। अरे जहिड़ो अॻे हो तहिड़ो हाणे उहो साॻियो मॼू जो मॼू पंहिंजो पाण खे वरी चए पियो ऐं मुड़ुस माण्हू कंधार आहियां। मां न आशिक खे इहा दवा खाइण सफ़ा बि न ॾींदसि। अले होदी इहा दवा न अदा आशिक जे खीसे में पई आहे असांखे त ख़बर ई न आहे। मां न हिकु अकल कई मांस मिंटू हीअं दवा कढी मुंहिंजे हथ ते रखंदो। मां त मुड़ुस माण्हू हा मां मुड़ुस माण्हू मां त मुड़ुस माण्हू हा मां मुड़ुस माण्हू। यार हिकमत अली मां ॾाढो परेशान आहियां यार मुंहिंजी मजबूरीअ खे सम्झ। यार मॼू यार तूं छो थो चईं? मुंहिंजो मक़सदु आहे अदा आशिक राणी तुंहिंजी मोहबत तुंहिंजे प्यार खे तुंहिंजी बुज़दिली थी सम्झी। हकीम साहब पोइ तूं छाजे लाइ वेठो आहीं? तो वटि का अहिड़ी फकी कान्हे जेका मुंहिंजे अंदर जो जेको मॼू मुड़ुस आहे उहो मारे विझे ऐं जेको मुड़ुस माण्हू मुड़ुस आहे उहो जहिड़ो करे विझे। हा आहे न शेर दिल फकी। अब मां तोखे इहा फकी ज़रूरु ॾींदुसि। पर यार ॻाल्हि ॿुध इन जो असर मिड़ी 15 मिंट थींदी। ख़ैर 15 मिंट मुंहिंजो ताबो बीह वियो न घर ते पोइ सॼो साल पाण ई हलंदो। अरे मॼू मुंहिंजो मक़सदु आहे आशिक फकी खाइण खां पोइ तूं शींहं थी वेंदे सफ़ा शींहं। पोइ ॾिसजांइ फकीअ जो असर पोइ तूं हूंदे या फकी हूंदी। पोइ देरि छाजी थो करे यार जल्दी करे कढ फकी ॾे मूंखे त इहा राणी काणी फाटल पथराणी ख़बर पएसि न त आशिक अली आहे कहिड़ी भला। अरे तकड़ न कर पहिरियां इन फकी खाइण जो तरीक़ो त सम्झ। ॿुधा न ॿुधा तरीक़ो इहो अथई त फकीअ जी हिकिड़ी चपटी वरी ॻाढ़नि मिर्चनि जूं 2 चपटियूं बिना पाणीअ जे फकणी थई पाणी जो ढुक बि न पीजाए। हकीम साहब या त मूंखां सूस न कढाए छॾींदी। पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे फकी खा या पाणी पी। न मां त खाईंदुसि छो त मूंखे ज़रूरत आहे पर जेकॾहिं थोरो मिर्च घटाइजनिसि त मिर्च वधाए सघी थो घटाए कोन थो सघी। ठीकु आहे। तव्हां इहा फकी कहिड़ो कमु ॾेखारींदी मूंखे त ख़बर ई न आहे। पेट्रा मुंहिंजो मतिलबु आहे हितां हल अतो आशिक ॾिसी न वठे हल। चष्टा मूंखे त ख़बर ई न आहे। फकी खावा त सही थो पर जे फकी असर न कयो त बेइज्जती थी पवंदी। छा कयां यार पहिरें हीअ फकी के ॿिए ते इस्तेमाल थो कयो ॾिसां हुन ते असर कहिड़ो थी करे पोइ पाण खाईंदुसि। हा
थी आज़मायां हे फकी जे ॿिए खे खारायां ऐं जो उहो मुड़ुसु माण्हू थी वञे त पोइ मुंहिंजी बेइज़ती न भा पाण वती आहे पाण ते आज़माइणी आहे पर हे जेको मार पेस ॾाढा मिर्चनि जो चपटो थो मांसि न इहो अंदर वेंदो न छा कंदो ख़ैर फकी जो असर रुकी थियल आहे करे पाण ते था आज़मायूं हर भुल ॿिए जे आसरे खां बहितर आहे त माण्हू पाण ते आज़माए मां त मुड़ुसु माण्हू हा मां मुड़ुसु माण्हू न मां जोरूअ जो गुलाम न मां साले जो गुलाम न को ससु खां ॾियां न को सोहरे खां ॾियां मां त छितो माण्हू ॾाढो ॾिंगो माण्हू घर में हुकुम हलाया पंहिंजो रूप ॾेखारियां आङुरियुनि ते मां पंहिंजी ज़ाल नचायां पोइ बि ज़ोर ॾींदी आ मूं ते घोर वेंदी आ मुंहिंजा पाणी जो ढुक बि न पी जाए न खपे पाणी हलो निकिरो कोन थींदो आ मुंहिंजी अखियुनि खे हलो तो हलो हर को टकी वेंदो निकिरो तूं झंग जो बादशाह इकलौतो शेर हूंदो आ इकलौतो शेर आहियां मां सभिनी सां वेर हूंदो आ फकी जो असर थी वियो दाबे थम वञो सुठो थियो हाणे मरी वई कहाणी हिकिड़ो किनी कोजी ॿियो नवे नखरा रफ़ीक मां माण्हू कंठार आहियां पर तो खांडी के केर को ड्रिंजंदा ॾिसजांइ हाणे ड्रिंजंदा इहो इनकलाब अची कोन थो सघे इनकलाब अची चुको आहे पुट तूं अञा ॿार ई तोखे ख़बर नाहे और यारनि हकीम शफ़क़त अली साहब उन हिकिड़ी फकी मूंखे ठाहिणी आहे माजून खावां थो न शेर दिलि थी थो वञा नको अरे तोखे इहा बि ख़बर नाहे मुंहिंजा साला ऐं सालियूं मूंखां ईअं टिजंदा आहिनि जीअं ग़रीब पुलिस खां टिजंदो आहे पाजाई राणी ॾिजे त पोइ मां उहा बि टिजंदी कंपनी हीअं न कंदी तूं ॾिसजांइ वे न वञण में त कोन थो अचे तूं हर भरू ज़िद कयो वेठो आहीं ॾे ॼट कॾहिं कॾहिं मूं ते बि इतबार कंदो कर हाणे उहा मूंखां टिजंदी बाक़ाइदे जेॾी महिल मां उहा फकी खाई ऐं मां शेर दिलि थी बीहंदुसि न बाक़ाइदे टिजंदी छो त मां माण्हू आहियां कंथार मुड़ुसु माण्हू आहियां हाणे अचे त कोन थो ज़िद करी थो त खणी मञा थो हा हाणे आहे न तूं मञ साल मूंखां टिजंदी बाक़ाइदे मां हीअं करे वेंदुसि हीअं करे वेंदुसि राणी पाणी भरिया सप गिलास थी मथे में न हिते टेबल ते वरी मां चवांसि राणी चवंदी जी मुंहिंजा साईं चांहि जो कोप खणी आ चांहि जो कोप सप हिते बूथ में अरे बेवकूफ़ हिते छा तोखे ख़बर न थिए तूं हरुभरु मूं ते इतबार नथो करी हाणे थी वियो आहे उहो कमु तुम्हारा वारी ॻाल्हि कोन्हे पर हाणे चई थो त वञा करिणो पवंदी न इतबार यार मुंहिंजो ई न त मुंहिंजी ॻाल्हि मञे न तॾहिं त सुञाणींदो न इंशाअल्लाह ताला इहा माजून हकीम हिकमत अली यार जेको आहे उहा अहिड़ी ठाही आहे मां तजुर्बो करे वठां पोइ अलाह कंदो तोखे बि वठी ॾींदो तूं बि हाणे इहे ज़ाल खे ताबो कजांइ मां तव्हांजे भेणी वे खे 20 सालनि खां सुञाणिया थी उन में त इहा थूम ई नाहे अले नदी अदा आसिक न हाने न मुल्स मानो थी होती हा दी अदा जो जेको दोस्त कोने हकीम हिकमत अली हुन अदा खे दवा ॾिनी आहे हाँ दी सच्ची में अदा आसिक जीअं इहा दवा खाए तो तीअं सफ़ा बग़ैर तो थी वञे छा सच में हाँ दी सच्ची में अदा आसिक जे वात मां न बाहि भी निकले बाहि सच्ची में असांखे त ख़बर ई न ऐं लठ खणी असांखे उपट मारण लाइ पियो अचे चरियो थी वियो आहे छा सफ़ा खून खान जानवर चोरी बेजार त न अॻ में साह थो वञे मां न आशिक खे इहा दवा खाइण सफ़ा बि न ॾींदसि अले होदी इहा दवा न अदा आसिक जे खीसे में पई आहे असांखे त ख़बर ई न आहे मां न हिकु अकल कई मांस मिंटू हीअं दवा कढी मुंहिंजे हथ ते रखंदो हादी सच्ची में अदा आशिक जे साम्हूं न वञ जाए उन खां पलटे थी रह जाए अगर हुन जे साम्हूं वञे
त थोरो सोचे सम्झी वञजांइ, पोइ ईअं न चइजांइ त असांखे ख़बर ई न आहे। छा दाल? छा वरी दाल जो दाग? मां थी हिन जी चङी तरह ॼंगू भञा, हिनखे ख़बर ई नाहे त राणी छा शइ आहे। या अल्लाह, मूंखे हिम्मत ॾिजाए, मूंखे एतिरी हिम्मत ॾे जो मां आशिक जो हॾु हॾु भञी सघां। मच्छेरो कोन छॾींदुसि। तो मुहियनि सालनि खां वठी जेके मूं ते ज़ुल्म कया आहिनि, उन हिकु हिकु ज़ुल्म जो तोसां पलांद करणो आहे। मां चवां थो ॿाहिरि निकिर। मां त मुड़ुस माण्हू, हा मां मुड़ुस माण्हू। मां त मुड़ुस माण्हू, हा मां मुड़ुस माण्हू। छा सच में आशिक अली मुड़ुस माण्हू थी वियो आहे? 20 साल मूं केॾा मकर करे, केॾी महिनत करे आशिक खे पंहिंजी मुठ में कयो हो। छा मुंहिंजे 20 सालनि जी महिनत ज़ाया थी वेंदी? न, हरगिज़ न। मां हिम्मत न हारींदसि, मां मुक़ाबिलो कंदसि। हल राणी हल, खण पंहिंजी मकारीअ जा हथियार ऐं आशिक खे मुंहुं तोड़ जवाब ॾे। राणी थली अन्न जी कुंती, रोडी उठ जी गोडी। या अल्लाह, मूंखे हिम्मत ॾिजाए, मूंखे एतिरी हिम्मत ॾे जो मां आशिक जो हॾु हॾु भञी सघां। मच्छेरो कोन छॾींदुसि। तो मुहियनि सालनि खां वठी जेके मूं ते ज़ुल्म कया आहिनि, उन हिकु हिकु ज़ुल्म जो तोसां पलांद करणो आहे। मां चवां थो ॿाहिरि निकिर। हाँ तोखे ज़िंदा कोन छॾींदुसि। मरी वई थुली, मरी वई। कम तो थी वियो, पर सूसो त भराए छॾी। पानी पानी। अदी, तू परेशान छो? परेशान छा जो? हिकु त हो आशिक चरियो थी वियो, मथां इहो ओचितो अचे बला वांगुरु मथो थी बीहे। माण्हूअ जो साह वञे या न वञे? अदी, अदा आशिक सच्ची में चलियो थी वियो आहे। चरियो बि चरियो, खून खोर चरियो थी वियो आहे। अदी, हिकली ॻाल्हि ॿुधाए, इहा जेका सॼी चलिया पए न, इहा उन हकीम जी फ़क़ीअ जे कले तई। इहो हकीम रुगो न मुंहिंजे हथ अची वञे, इनखे त मां 7 सुरियूं ॿुधाईंदसि। हादी, इहो हकीम जॾहिं अदा आशिक खे फ़क़ी पियो ॾे न, वो चवेसि पियो इन फ़क़ीअ जो असुलु सिर्फ़ 15 मिंटनि जे लाइ हूंदो आहे। मूंखे त ख़बर ई न आहे। मतलब त 15 मिंटनि खां पोइ आशिक साॻो गिदड़? हादी, अदा आशिक न जॾहिं इहा फ़क़ी खाए त तूं रुगो पाण खे 15 मिंटनि जे लाइ बचाइजांइ। उन खां पोइ
अदा आशिक जा सॼो नत पुत ताईद करे छॾिजे मूंखे त क़बले ई न छा तूं इहो सच थी चवें त फकीअ जो असर 15 मिंटनि में ख़तम थी वेंदो? हा दी मां सची थी चवां मां पंहिंजे हिन कननि सां ॿुधो आहे त हो हकीम अदा आशिक खे चवे पियो त हे फकी सिर्फ़ 15 मिंट कमु कंदी मूंखे त क़बले ई न हाणे आयो न उठ पहाड़ जे हेठो उहे 15 मिंट त मूंखे पाण खे सिक्योरिटी में रखणो आहे पोइ भञंदसि इन आशिक जूं टंगूं मां बि चवां इहो एॾो मुड़ुसु माण्हू थियो कीअं आहे मुंहिंजे साम्हूं बीही करे थो ॻाल्हाए 20 सालनि में मुंहिंजे साम्हूं बीही करे न ॻाल्हायो अथई अच आशिक पुट अच अॼु त तूं वएं राणी अॼु मां कुचो खाई छॾंदुसि जीअं रिश्वतखोर ऑफिसर रिश्वत खाईंदो आहे मुड़ुसु माण्हू आहियां मुड़ुसु माण्हू हर को मूंखां टिजे थो मां तो चवां टंगी वञ मुंहिंजे अखियुनि ॾाढो मूंखे तूं ॾिठे बि कोन थी वणी मां आहियां मुड़ुसु माण्हू माना उहो मुड़ुसु माण्हू तूं आहे हा मां आहियां ॿुध न इहो चमचो छो कयो अथई हे चमचो मां इन लाइ खयो आहे त तोखे चङी तरह सेखत ॾेई सघां अकुल कर दुनिया तरक़ी थी करे अॻिते हली हली सुधरी थी वञे तव्हां मायने में सुधरण छो न आहे माण्हू शादे भी यको मां तुझी बर्दाश्त कयो यको मां तुझी बर्दाश्त कया इनु का देश मुझे माफ ही न करे क्या देश तो मां त मुड़ुसु माण्हू हा मां मुड़ुसु माण्हू